सिंध एजुकेशनल फोरम के सभी दोस्तन जो माफ़ sama program ya mata beda सिंध एजुकेशनल फोरम के समूरन दोस्तन जो बेहद दोहराए तो हैं जिन डॉक्टर तरीक़ बाजी साहब के हवाले से संदन वर्सी के हवाले से प्रोग्राम जो थियो मूंखे लॻंदो आहे त जॾहिं बि तनवीर अब्बासी के नाले से को प्रोग्राम थींदो आहे उन जो ज़िक्र किथे थींदो आहे त मां सम्झंदो आहियां त दोस्त जन मुझे मथां थोरो करे रहिया आहिनि इन जे करे बि त डॉक्टर तनवीर अब्बासी जा असांजे नसुल मथां ज़ाती तौर ते मुंहिंजे मथां अणगणिया थोरा आहिनि असीं चाहियूं बि कोशिश भी कयूं तो विलाए न सघंदासीं केॾी हैरत जी ॻाल्हि थिए थी तनवीर अब्बासी हिकु अहिड़ी शख़्सियत आहे हिकु एॾो वॾो तख़लीकार आहे हिकु एॾो वॾो इंसान आहे जो उन ते ॻाल्हाईंदे उन वॾे माण्हूअ ते ॻाल्हाईंदे तव्हां पाण वॾा थींदा था वञो इहो घटि माण्हुनि सां ते ॻाल्हाईंदे उन्हनि जो ज़िक्र कंदे तव्हांखे महसूसु थींदो हूंदो त तव्हां हुन ते ॻाल्हायो ऐं पाण खे महसूसु कयो मां वॾो थी रहियो डॉक्टर तनवीर खोड़ ॻाल्हियूं आहिनि मूंखे त ॼण ईअं ख़्वाब थो लॻे हिकिड़ो हिकिड़ी वॾी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो हिसो उहो ईअं ई गुज़री वियो डॉक्टर सां घारींदे डॉक्टर सां जुदा थींदे ख़बर ई न पई ॼण ज़िंदगी गुज़री वई दोस्तनि खे मुखातिब न कयनि मुंहिंजा प्यारा डॉक्टर महर ख़ादिम प्यारा डॉक्टर इब्राहिम खरन प्यारा सजाद मीरानी प्यारा अमर इकबाल भाव मंजूर साहब मंजूर लाड़क साहब ये तमाम मुझे साम्हूं सभई मुंहिंजा इलाही प्यारा ऐं महिरबान दोस्त वेठा डॉक्टर अमीर जो नालो कंहिं कोन कयो माने करे हुन नालो खणणु ज़रूरी सम्झां थो अख़्तर जो ॿियनि सभिनी दोस्तनि नाला तकरीबन खयां विया तो डॉक्टर तनवीर अब्बासी ते ॻाल्हाईंदे तव्हां मूंखे पका त तव्हां उन जे बारे में ॿुधंदे थकिबो कोन ऐं असीं उन ते ॻाल्हाईंदे थकिबासीं पंहिंजे दौर जो हिकिड़ो बाकमाल शाइर जंहिंजे लाइ डॉक्टर अलादाद उहे जॾहिं जीनियस नकाब चयो त तनवीर अब्बासी सिंधी टाइप जो वर्ड्सवर्थ उन जो सबबु हुयो जेका शइ वर्ड्सवर्थ असांखे नज़र अचे थी फितरत सां जेका हुनजी मोहबत आहे फितरत सां जेको हुनजो लाॻापो आहे फितरत जो ज़िक्र हुनजी शाइरीअ में मिले थो उहो तनवीर अब्बासी डॉक्टर तनवीर बेशुमार खूबियूं वॾो आलम अदीब हुजणु त पंहिंजी जाइ ते आहे ई आहे उन खां त को बि इनकार करे न सघंदो पर हुन में ॿियूं बि खोड़ ॻाल्हियूं हुयूं जंहिंजो खोड़ दोस्तनि ज़िक्र बि कयो तफ़सील सां नौजवाननि खे हिमथाईंदो बिल्कुलु हिमथाईंदो हुयो मूंखे यादि आहे मुंहिंजी हुन सां पहिरीं मुलाक़ात तॾहिं थी जॾहिं मां 16 सालनि पहिरियों थियो मैट्रिक में पढ़ंदो हुउसि मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात सुनील चंदर सखर जे गरजाणी में थी ऐं मूं पंहिंजी ज़िंदगीअ जो पहिरियों गज़ल उनजे साम्हूं उनजी सदारत में पेश कयो जॾहिं डॉक्टर साहब खे सदारती राय ॾियण जो वारो आयो त उन्होंने एॾी तारीफ़ कई त मुंहिंजी दिलि हेॾी थी वई मां अॼु ताईं सोचींदो आहियां
त डॉक्टर साहब जी जेको उहा तारीफ़ आहे उहा ई मूंखे हिन मक़ाम ते प्यारी पई लॻे। कमाल तव्हां ॾिसो हिसाब कंदा आहियूं असां हुनजा इलाही नंढा मोतकर बि दोस्त बि सॼे सिंध में अलाए केतिरियूं शामूं मल्हायूं वेयूं आहिनि, अलाए केतिरनि प्रोग्रामनि जूं सदारतूं कयूं आहिनि। जीअं ज़िक्र थियो त डॉक्टर साहब नौजवाननि खे अॻिते कंदो त भई हाणे सदारत उन्हनि खां करायो, वाकई कंदो। पर हिन खां बि वॾी ॻाल्हि हिकिड़ी ॿी आहे त हेॾी वॾी शाइर जे पंहिंजी ज़िंदगी जो भरपूर तकलीफ़ी दौर गुज़ारियो, उन सां शामूं न मल्हायूं सिंध में। पाण बि इन ॻाल्हि खे पसंदि न कंदो त मूंखे कोई हुन सां शाम मल्हाई वञे, घणी शामूं मल्हायूं, पोइ तव्हांखे यादि ई न हूंदो किथे बि तॾहिं सां शाम मल्हाई वञे। प्रोग्रामनि में वॾे एज़ाज़ ऐं एतमाम सां हुनखे घुरायो वेंदो, उहा जुदा ॻाल्हि आहे, पर शाम न मल्हाई वेंदी छो त हुनखे हिन ॻाल्हि जी न हूंदी, ज़रूरत ई न हूंदी। नयूं शयूं जेके बि पढ़ंदो हुयो, नयूं शयूं सिखंदो हुयो, सम्झंदो हुयो, चाहींदो हो त उहे सभु मूंखां पोइ आयल जेके बि दोस्त आहिनि उहे उन्हनि मां फैज़याब थियनि, उन्हनि मां कुझु सिखनि, कुझु उन्हनि खे हासिलु थिए। ॿ माण्हू सिंधी उनजी टहीअ मां जेके हमसर शाइर हुआ, शेख अयाज़, तनवीर, न्याज़ माइनी, शमशेर हैदरी, इम्तियाज़ हुसैनी ऐं पोइ ॿिया